राजू खानानी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर इमदाद अली निज़ामानी मूजिब राजू खानानी टाउन कमेटी ऐं राजू खानानी शहर जे बेराड़ी वारे वार्ड जे मशहूर ऐं क़दीम ॻोठ नाथू जरार मल्हा बॉयज़ प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे। स्कूल जी बिल्डिंग मुकमल तबाह ऐं बर्बाद थी वई आहे। स्कूल जी बिल्डिंग ज़बू हाल थिए थी। ख़तरनाक भूत बंगला बणिजी चुको आहे। स्कूल में तालीम हासिल कंदड़ मासूम ॿारनि जूं हयातियूं ख़तरे में हेठि आहिनि। स्कूल में सवें ॿार तालीम पाइण जे लाइ अचनि था ऐं स्कूल जी बिल्डिंग खंडरा जो ॾेख ॾेई रही आहे। तालीमी अमल जे लाइक़ नाहे ही बिल्डिंग कंहिं बि वक़्तु किरी सघे थी। तंहिं करे इन्हनि मासूम ॿारनि जूं हयातियूं ख़तरे हेठि। सिंधियाना सां ॻाल्हाईंदे ॻोठ नाथू जरार मल्हा जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत वॾेरे नाथे मल्हा ऐं मासूम स्कूल जे ॿारनि बख़्तावर शोबान अली अमजद चयो त स्कूल में का बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे। स्कूल जी बिल्डिंग मुकमल तरह सां पढ़ाई जे लाइक़ न आहे। तंहिंजे बावजूद बि ज़बू हालत बिल्डिंग में ॿार ख़तरे जे हेठि तालीमी अमल जारी रखियो अचनि। वॾेरे नाथे मल्हा चयो त तालीम खाते ॿधियुनि जे समूरनि ऑफिसरनि खे आगाह कयो आहे पर स्कूल जी बिल्डिंग तामीर कराए ॾियण लाइ तयारु न आहिनि। कॾहिं बि कंहिं बि वक़्तु को ख़तरनाक हादसो थी सघे थो। हुन सिंध जे तालीम खाते DC बदीन ऐं बदीन ज़िले जे तालीम खाते खां मुतालबो कयो त ॻोठ नाथू जरार मल्हा बॉयज़ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग तामीर कराए ॾिनी वञे। स्कूल जी बिल्डिंग सां गॾु 4 दीवारी वाशरूम बिजली वग़ैरह या सोलर सिस्टम पिणु मुहैया कयो वञे जीअं समय ग़रीब मिसकिन हारियुनि जा ॿारड़ा ऐं ॿारड़ियूं पुरसुकून माहौल में तालीम हासिल करे पंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाए सघनि।